सिंध टीवी नेटवर्क के सॾ ते जान साहब प्रेस क्लब तरफ़ां शानदार मच कचहरी ऐं सूफ़ियाणे राग रंग जी महफ़िल मुनक़िद कई वई। महफ़िल में पीपी ज़िलई सदर अली अकबर जमाली, सिंध टीवी न्यूज़ नवाज़ प्रेस क्लब जो सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासकेली ऐं ॿियनि शिरकत कई। महफ़िल में आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरकनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। महफ़िल में शहीद बेनज़ीराबाद जे सुगड़नि गुलबेग जमाली, इदरीस जमाली, अली ॾिनो शर, गुलाम रसूल सम्मो ऐं ॿियनि गुजहारतुनि नड़ बेत ॾूर चिंग ऐं ॿिया हुनर ॿुधाया। सिंध जे नए उभरंदड़ सूफ़ी रागी जूनियर भागचंद ऐं सिंध जे मशहूर लोक फनकारा सना सुमरो सकाफ़ती ऐं सूफ़ी गीत ॻाए महफ़िल खे झुमाए छॾियो।